घणे टाइम खां पोइ हिन खीरपुर में बरसात ऐं बरसात सां गॾु असांजो हिकु ख़ूबसूरत ॾींहुं। ही बरसात असांजे हिन ख़ूबसूरत ॾींहं ते रहमत करे बरसी आहे। हल मता निकिरी हल 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 रे आस्ते 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 रेस हिकिड़ी दे रेस हिकिड़ी दे। हल 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 पोइ ॾिसूं था हा कॾहिं अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे छा थो लॻे अॼु को मां बरसाति जो व्लॉग ठाहियां पियो? न अॼु बरसाति जो व्लॉग न आहे। अॼु ओचितो खीरपुर मीरस में जेका आहे बरसाति वसी पई आहे, इन जे करे मां शॉर्ट्स वरितमि ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हुई त अॼु खीरपुर में बरसाति पई, ॾाढी इंजॉय कई दोस्तनि सां गॾु। मसइलो इहो, अॼु असां वटि हिकु फेयरवेल पार्टी थी रही आहे सीनियर्स सां। असां ॾेई रहिया आहियूं जूनियर्स जेके F16, 17 ऐं 18 जा छोकिरा आहिनि सॉफ्टवेयर डिपार्टमेंट में, उहे 16 खे फेयरवेल पार्टी ॾेई रहिया आहिनि। इहो असांजे लाइ हिकु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त असांजे मथां रहमत वसी आहे अॼु ऐं मौसम ज़बरदस्त थी वई आहे। कुझु खीरपुर मीरस में गर्मी हुई इलाही। फेयरवेल पार्टी खे असां मज़ेदार बणाईंदासीं, सिर्फ़ु खाइणु पीअणु न हूंदो, सीनियरनि सां गॾु असां चवंदा हीअ आख़िरी पार्टी आहे हिननि सां गॾु, त कुझु यादूं वधीक मां हिन वीडियो में रिकॉर्ड करे उन्हनि खे हमेशह जे लाइ ॾींदुमि त जॾहिं बि ॾिसो तव्हांखे मज़ो अचे त असां जूनियरनि सां इलाही एक्टिविटीज़ फन कयो हुयोसीं। जिथे असां मानी खाईंदासीं 100 माण्हू, उहो पोर्शन जेको आहे तयारु थी वियो आहे। हीअ तव्हां पोयां ॾिसी सघो था, हीअ 10 टेबल हिते तयारु लॻा पिया आहिनि ऐं हिते 10 टेबलुनि ते जेका पार्टी में विच में जेको असांजो मानी जो टाइम आहे, उतां पोर्शन मां जिते परफॉर्मेंस वग़ैरह थियनि थियूं उतां उथी करे हिन पोर्शन में मानी खाइण लाइ ईंदा। मानी खाई करे वरी हुन पोर्शन में हलिया वेंदा। वेहण वारो पोर्शन अञा तयारु पियो थो थिए, बहरहाल हीअ जेको खाइण वारो पोर्शन आहे उहो तयारु थी वियो आहे। जेको परफॉर्मेंस वारो पोर्शन आहे उनजो कमु अञा हले थो पियो। हीअ उहो हाणे तयारु थींदो, कमु कनि था पिया, अरेंजमेंट हले थी पई। हिन फेयरवेल डिनर में मूंखे मज़ो तमामु घणो उन में आयो जॾहिं महिल अविनाश कुमार डांस कई। छा त डांस हुई यार उहा, तव्हां बि ॾिसो, मज़ो न अचे पैसा वापसि। फॉर सम इंफॉर्मेशन इहा ॾियणु चाहियां थो, या त ज़रूरी आहे या त फज़ूल हूंदी, पर मां चवां थो त ॾेई छॾियां। थी सघे कंहिंखे कमु अची वञे असांजे जूनियर बेंच खे या ॿिया जेके दोस्त आहिनि असांजे यूनिवर्सिटी में। इंफॉर्मेशन इहा आहे त जेको हाल असां बुक कयोसीं सॼो, उन में हिकिड़ो पैकेज सिस्टम हुयो। उन्हनि खे चयोसीं तव्हां मानी बि असांखे करे ॾींदव ऐं सॼो जेको बि सिस्टम हुयो, वेटर्स वग़ैरह जेको बि हुयो, एको साउंड बि उन्हनि कराए ॾिनो असांखे, सॼो सिस्टम उन्हनि पैकेज में असांखे करे ॾिनो। पहिरियां हुननि जेका पैसा ॿुधाया हुया उहे 65,000 हुया। उन खां बाद में जेका हूंदी आहे न सिंधियुनि वारी रियात कराइण वारी ज़िद, असां 4-5 ॼणा हुआसीं। थोरो ज़िद करे उन्हनि खे असां
50 ते आंदोसीं। बहरहाल उहा सॼो सिस्टम जेको असांजे हाल में आहे, अरेंजमेंट इको मानी में असांजी रेड कढ़ाई हुई, वाइट कढ़ाई हुई ऐं टिक्का हुया, ॿियो बिरयानी हुई। इन्हनि सॼे सिस्टम खे असां 50,000 में डन कयोसीं। ऐं ॿी आख़िरी में जेका असांजी शइ हुई एडिशन में, उहा हुई आइसक्रीम। खैरपुर जी जेका मशहूरु आइसक्रीम आहे राबेल रेस्टोरेंट फाटक ते आहे, लुकमान फाटक ते, उहा 14,000 में थी वई। हल्कड़ी इंफॉर्मेशन ही तव्हांखे ॾेई छॾीसीं। हिन डिनर पार्टी के मस्त माहौल करण जे लाइ हिकु ॿियो सेगमेंट इहो हुयो, सदाम पवर फ्रॉम 16 जेका असांजे मोस्ट सीनियर बैच मां हिकु फनी स्पीच कई, सफ़ा माहौल के मस्त बणाए छॾियो। छा त फनी स्पीच हुई। सलाम आहे तव्हांखे सदाम साहब। जनाब सदर, आज मेरी तकरीर का उन्वान सर वकार के नाम, जिन्होंने इस बार माँ पढ़ाकर हम पर बड़ा एहसान किया है। जनाब सदर, मैंने उसे कहा तुम्हारी आंखें काजल जैसी, तुम्हारी अदाएं करीना जैसी और तुम्हारे बाल रेखा जैसे। उसने बोला तुम्हारी शक्ल तीरथ और सारंग जैसी, तुम्हारे बाल तीरथ जैसे और तुम्हारी अदाएं अली हैदर जैसी। जनाब सदर, मुझे इतना गुस्सा फुरकान की शक्ल पे नहीं आया, मुझे इतना गुस्सा नोमान की बेरुखी राइटिंग पे नहीं आया। जनाब सदर, मुझे मैं कमर की 3 घंटों की ले पे नहीं आया। मुझे सरफान के गले के खराब होने पे नहीं आया। मुझे गुस्सा, इतना गुस्सा लेक्चर के बाद नेहा के उस क्वेश्चन से आया, सर मुझे यहाँ से थोड़ी सी कंफ्यूजन है। अगर मानी ते कमेंट ॾियां तो मानी ते कमेंट इहा हूंदी त थोरो माना रेड कढ़ाई में जेका हुई उन में टेस्ट घटि हुई। वञूं था असांखे जेॾीमहिल असां वञूं पिया उन ते हाल बुक करण लाइ, उन्हनि इहो ऑफर ॾिनो त तव्हां जेको आहे मानी पंहिंजो पाण कराए सघो था, बावर्ची पंहिंजो हथु करे पंहिंजे डिनर पाण तयारु कराए सघो था, उन्हनि खे सामान वठी ॾियणो पवंदो, हर शइ तव्हांखे पाण करणी पवंदी। अगरि उहा असां कयूं हा त असांजी मानी जी टेस्ट जेका हुई बहितरीन थी वञे हा। बाद में असांखे इहा ख़बर पई त असां उहो कयूं हा, हिकु सुठो चैलेंज थी वञे हा असांजे लाइ। महिनत करणी पई आहे, बावर्ची हथु करिणो पई आहे, मुर्गी वठणी पई आहे, सामान जेके देग वग़ैरह में पवंदा आहिनि, मतिलबु हिकु टाइम असांजो ज़ाया घणो थिए हा, पर टेस्ट सुठी थी वञे हा। असांखे ईअं करणु खपे हा, पर असां न कयोसीं। असांजी फेयरवेल पार्टी जो जेको आख़िरी सेशन पियो थो हले, आख़िरी सेशन में जेके टीचर्स या स्टूडेंट्स जेके बि हूंदा उहे कमेंट्स ॾियनि था पिया। स्टेज ते हींअर सर इरफान मौजूदु आहे, नज़र अचे
हाणे फाइनल थे तो असांजो हो जमालो ओ मुंहिंजो जमालो जतन सां शकासी सां Java